नाज़रीन, हैदराबाद में कोटड़ी खे रेल रस्ते मिलाईंदड़ पुल वज़नी गाॾियुनि जे गुज़रण सबबि अच वञ लाइ ख़तरो बणिजी वई आहे। इन हवाले सां असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे SS न्यूज़ जो ब्यूरो चीफ गुलाम मुस्तफ़ा सोलंकी। जी गुलाम मुस्तफ़ा सोलंकी, हैदराबाद कोटड़ी पुल जी छा सूरत हाल आहे? बिल्कुल ये हैदराबाद कोटड़ी पुल जेका है वह हीअ जेका आहे 1900 ईस्वी धारे जोड़ाई वई हुई ऐं हिन पुल जो जेको आहे उहो 1931 ईस्वी धारे हीअ पुल ॿीहर जेका सो जोड़ाई वई तइमीर कई वई हिन जी ऐं हिन पुल खे जेको आहे सो 1980 धारे मुकमल हिकिड़ो ॿियो मेहराण रेलवे पुल जे नाले सां जेको हिकिड़ो पासो जोड़ायो वियो जेको 1980 धारे जोड़ायो वियो ऐं हीअ पुल जेका आहे सो अंग्रेज़ दौर जे पुल आहे। हिन अंग्रेज़ दौर में आपाशी निज़ाम तहत ही सिंधु दरिया जे मथां पुल जोड़ाई वई जंहिंजो ॿई पासा अच वञ जो रस्तो जेको आहे कोटड़ी खे हैदराबाद सां रेलवे ज़रिए ऐं गाॾियुनि ज़रिए मिलाईंदड़ हीअ पुल आहे। पर हीअ पुल 400 साल पुराणी हुजण जे करे हिन जे पासे खां जेके रोड ठहियल आहिनि उन रोडनि तां गाॾियुनि जी अच वञ जारी आहे। उन अच वञ दौरान जेके वज़नी गाॾियूं आहिनि उन्हनि इंतिज़ामिया तरफ़ां उन्हनि वज़नी गाॾियुनि जी जेका आहे सो पाबंदी लागू कई वई आहे वज़नी गाॾियुनि जे गुज़रण तां, छाकाणि त रोड कमज़ोर थी चुको आहे। उन करे वज़नी गाॾियूं तां नथियूं गुज़री सघनि। हिते सिर्फ़ु मोटर साइकिल, कार, रिक्शा वग़ैरह गुज़रण जी इजाज़त आहे ऐं पुल जे ॿिन्ही तरफ़नि खां पुलिस चौकी क़ाइमु थियल आहे जेका वज़नी गाॾियुनि खे गुज़रण खां रोके थी। पर हिते असां ॾिठो त हीअ जेकी पुल आहे हिन ते डासनूं, लोडर ऐं वज़नी गाॾियूं जेके आहिनि उन जे बावजूदि पाबंदी जे बावजूदि उहे हितां गुज़री रहियूं आहिनि ऐं हीअ पुल जेका आहे उहा ख़तरे जो निशान बणिजी वई आहे। छाकाणि त हितां जॾहिं वज़नी गाॾियूं गुज़रनि थियूं त कंहिं वक़्तु बि जेको इहो रोड आहे उहो टुटी सघे थो। छाकाणि त जेॾीमहिल वज़नी गाॾियूं हिन रोड तां क्रॉस कनि थियूं त उन रोड ते क्रॉसिंग दौरान उन में रोड में लचक पैदा थी वञे थी। इन जे करे इंतिज़ामिया जेका पाबंदी लागू कई त उन ते अमल थी न सघियो आहे त हिते वज़नी गाॾियूं न गुज़ारियूं वञनि हितां। पर पुलिस जे हूंदे बि उहे वज़नी गाॾियूं जेके आहिनि हितां उनजो गुज़र सफ़र जारी आहे। इन जे करे हीअ जेका कोटड़ी ऐं हैदराबाद पुल आहे उहा पुल जेका आहे सो हिन महिल ख़तरे वारी सूरत हाल में आहे, ज़बून हालियो थी वई आहे। पर छाकाणि त हीअ पुल जेका आहे अंग्रेज़ दौर जे मज़बूत लोह सां जोड़ायल हुजण जे करे अञा ताईं क़ाइमु आहे।